नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त डिगड़ी लॻ सूफ़ियाबाद डे 181 जे रवासी नानजी वल्द तेजो मेघवाड़ डिगरी थाणे ते दरख़्वास्त जमा कराई है, जंहिंमें हिन मौक़िफ़ इख्तियार कयो त मुंहिंजी 12 सालनि जी न्याणी अनीता जेका शाम धारे पंहिंजे नंढे भाउ सां गॾु नलके तां पाणी भरण वई हुई त अजो मेघवाड़, वीरो मेघवाड़, रूपलो मेघवाड़ मुंहिंजे पुट मथां तशद्दुद करण बाद मुंहिंजी न्याणी खे ज़बरदस्ती अगवा करे पाण सां गॾु खणी विया आहिनि। हिन चयो आहे त अगवा कंदड़ धुर वारा में मुंहिंजी न्याणी जी मंगणी थियल, हू मूंखां न्याणी जो निकाह करण ॾियण जो चई रहिया। मुंहिंजी न्याणी जी उमिरि घटि हुअण करे मूं निकाह करण खां मना कई है, जंहिं तां हू मच्छर जी मुंहिंजी न्याणी खे अगवा करे विया आहिनि। मुंहिंजी छोकिरी आहे 10-12 साल जी, त हू आयो शादी करण त मूं इनकारी कई। उन माना हिन असांजी झेड़ो कयो त शादी ॾे, मूं 13 साल जी छोकिरी आऊं कई शादी ॾियां। पोइ ज़बरदस्ती अची अॼु खणी विया। साढा 5 बजे टाइम 2 माण्हू सुञाता आहिनि। अच्छा, नाला चाहता है नाला छा आहे? हिकिड़ो अजय आहे, हिकिड़ो वीरू आहे। वीरो आहे। बाक़ी 6 माण्हू ॿिया हुआ, हिन सुञाता कोन। आऊं होश कोन सर में मुंहिंजो पुटु नंढो। तुंहिंजे छोकिरी जो नालो छा आहे? अनीता। ऐं जमार केतिरी आहे हुनजी? मुंहिंजी 12 साल आहे। 12 साल मारा। हू तोखां हुनजो संग पिया घुरनि? हा भई शादी पिया घुरनि, मूं कोन ॾिनो, मूंखां ज़बरदस्ती विड़िया पिया। अच्छा, विड़िया बि आहे। हा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।